जॾहिं जट तोते हुकुमरान थींदा जॾहिं जट तोते हुकुमरान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा ऐं शियो बि काफ़र सुन्नी बि काफ़र मस्जिद मझां अहिड़ा ऐलान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा सत्यानास क़ौमुनि जो थींदो आहे तॾहिं सत्यानास क़ौमुनि जो थींदो आहे तॾहिं लेखक मुबल्लिग बि दरबान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा जॾहिं मान मुनसिफ़ न कुर्सीअ जो रखंदा जॾहिं मान मुनसिफ़ न कुर्सीअ जो रखंदा त रिश्वत सिफारिश जा तूफ़ान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा जॾहिं हक़ इंसाफ़ जूतनि सां थुॾिजे जॾहिं हक़ इंसाफ़ जूतनि सां थुॾिजे जॾहिं मुल इज़त सदो नान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा ऐं पहिराण तस्बीह ऐं हाजी निमाज़ी पहिराण तस्बीह ऐं हाजी निमाज़ी ॾाढ़ी हुजे पोइ मुस्लमान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा ऐं सॼो ॾींहुं घर में जे भञंदे खटोला सॼो ॾींहुं घर में जे भञंदे खटोला रुगो ॾींहं जा ख़्वाब महिमान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा जॾहिं अणपढ़ियो आहे उस्ताद बणबो जॾहिं अणपढ़ियो आहे उस्ताद बणबो पढ़ियल पेट ख़ातिर परेशान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा ऐं धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं वरी वोट ॾींदड़ बि नादान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा ऐं ख़ुशामद जी पुछड़ी बीमारी में फाथल जॾहिं अबो कंहिं वॾेरे जी हेठां ई चापुलसी कंदो त पुट चवंदा बाबा भलो कमु थो करे ओ हिकिड़ो त मरी वेंदो पर पंज चरिया कॾहिं छॾे वेंदो ख़ुशामद जी पुछड़ी बीमारी में फाथल बचा कीअं तुंहिंजा फने खान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा मतां धी पढ़ाई जो गैरत न रहंदई कमज़ोर एॾा जे ईमान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा ऐं कई माठ थींदे मुनाफ़िक ड्रिबाई कई माठ थींदे मुनाफ़िक ड्रिबाई ऐं तारीख़ में तोते अरमान थींदा जॾहिं जट तोते हुकुमरान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा वरी महिरबानी तव्हांजी